तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हीउ सारूणियुनि जो सिलसिलो आहे। सिंध जे ख़ूबसूरत शाइर तुंहिंजो असीं ख़्यालु विसारे नथो सघां, पंहिंजे नथनि सां पाण खे मारे नथो सघां। जेका ज़ुबान वक़्फ़ कयमि तुंहिंजे विर्द लाइ, उन साण ॿियो उचार उचारे नथो सघां। ऐं नेणनि में खुमार मिठा तुंहिंजे मींहं जो, ॿिए महक ते ॾियास उथारे नथो सघां। ऐं मक़सूद गुल खे तुंहिंजी इनायत खपे पिरी, ॿिए जे अॻियां त पांधि पथारे नथो सघां। इन्हनि अहिड़नि ख़ूबसूरत जज़्बनि जो इज़हार कंदड़ ख़ूबसूरत शाइर साईं मक़सूद गुल जे विछोड़े खे 10 साल मुकमल थियण खां पोइ हीअ जेका सारूणी जी सहार आहे, हीअ जेका सारूणी जी शाम आहे, हीअ जेको यादुनि जो सिलसिलो आहे, सो मुनक़िद कयो वियो आहे हर साल जीअं मक़सूद गुल अकेडमी सिंध पारां। ऐं हिन भेरे सिंधी ॿोलीअ बाख़्तियार इदारे असां सां सहकार कयो आहे हिन ख़ूबसूरत शाम मुनक़िद करण में। ऐं यकीनी तौर ते असां सभिनी जी दिलि मग़मूम आहे डॉक्टर आकाश अंसारीअ जे विछोड़े ते, छाकाणि त हिन शाम जी सदारत डॉक्टर आकाश खे करणी हुई। अॼु आकाश हुजे हा त न फ़क़ति हिन स्टेज जी सूंहं हुजे हा, बल्कि उन रौनक जो रंग ई कुझु ॿियो हुजे हा। पर अॼु असां हिन ट्रिब्यूट में, हिन सारूण जे सिलसिले में मक़सूद गुल साहिब सां गॾोगॾु संदसि हिन पुराणे अदबी रफ़ीक आकाश अंसारी खे बि ट्रिब्यूट पेश कंदासूं। मां हिन तक़रीब जी सदारत जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे इहो चवणु त आकाश जो असां सां गॾु मौजूदु कोन्हे, पर असां सां गॾु जेके असांजा सीनियर शाइर, अदीब, दानिश्वर, मुहक़िक़, मुसन्निफ़, मुअल्लिम, मुदब्बिर मौजूदु आहिनि। उन्हनि में असांजी ख़ुशकिस्मती आहे त मैडम डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा असांखे जॉइन कयो आहे। ऐं जेतोणीकि उन्हनि खे गुज़ारिश कयल कोन हुई सदारत जे लाइ, पर इहा मां हुजत कंदे उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं असांखे मान बख़्शनि ऐं सदारती कुर्सी वेलारनि। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि उहे स्टेज ते अचनि ऐं अॼोकी हिन महफ़िल जी सदारत कनि। मैडम डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा। सो असां पंहिंजे हिन तक़रीब जो आगाज़ करियूं था। बिटाई जो कलाम अवल्लाहु अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजे कुदरत से क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जी। ऐं अवल्लाहु अलीम ॼण जोड़ियो जग जहान, मिड़दी मख़लूकुनि खां ऊचो आहे इंसान, मांझी मर्द महान जंहिं सच जे ख़ातिर सिर ॾिनो। मां गुज़ारिश कंदुसि मक़सूद अकेडमी खे रिप्रेज़ेंट कंदे नाम्यारे शाइर ऐं मुसव्विर काज़ी मंज़र हयात साहिब जन खे, जेके मक़सूद साहिब जन जा सभिनी खां नंढे में नंढा भाउ आहिनि, मां उनखे गुज़ारिश कंदुसि उहे अचनि ऐं हर्फ़ इब्तिदा जे तौर ते तव्हां सभिनी आयल महिमान जा थोरा मञी। चंड सितारा झोलीअ पाए, सारो ही संसार सजाए, रस्ते जा सभु कंडा मेड़े, राहुनि में जे गुल छाए, सभिनी जे लाइ प्यारा माण्हू कुर्ब ककर थी वेंदा आहिनि, सेई माण्हू मौत पुॼाणा लोक अमर थी वेंदा आहिनि। सभिनी जे लाइ प्यारा माण्हू कुर्ब ककर थी वेंदा आहिनि, सेई माण्हू मौत पुॼाणा लोक अमर थी वेंदा आहिनि। लोक अमर, कुर्ब ककर, ही प्यारा, जिए जियारा, सिंध सहारा। असांजा शाइर अदीब ज़ाहिरी विछोड़े बाद बि पंहिंजे तख़लीक़ुनि शाहकारनि साण जीअरा रहंदा आहिनि, अमर सॾिबा आहिनि। अमर इंसाननि जी ख़ासि ख़ूबी इहा हूंदी आहे जो हू धरतीअ सां प्यार कंदे सिंध अमर जा सूर ऐं उन जा मज़कूर पंहिंजे ॾात कला साण आया कनि था। गीत गुलाबी गुल थी पवंदा, गीत गुलाबी गुल थी पवंदा, धरतीअ जे लाइ ॻाता आहिनि। धरतीअ जा गीत सरजींदड़ सेबतो कवि, नसर नवीस, मुहक़िक़, मुतरजम, मुसव्विर मक़सूद गुल 10 साल अॻु असां खां विछड़ी वियो, जंहिंजी सार लाइ ही मोहबती मेड़ाको मेड़ियो आहे, जंहिंजी सरवाणीअ लाइ जंहिं हिकु ॿिए महबूब शाइर ऐं मुतहरिक माण्हू खे असां सॼो हो, उहो बि ओचितो ई ओचितो अखिछंब बि असां खां अॼु विछड़ी वियो आहे। आकाश ते उॾामियो सभु गीत हू खणी, आकाश ते उॾामियो सभु गीत हू खणी, हा आकाश अंसारी। साईं बदर कुरैशी चवाणी, दिलि खे हिकु ज़ख़्म नओं ॾियो थो वञे, दिलि खे हिकु ज़ख़्म नओं ॾियो थो वञे, रोज़ ई को न को हलियो थो वञे। ईअं ई तकिड़ो तकिड़ो असां खां ताज़ो शाइर अदीब ऐं सिंधी अदबी संगत जो सरवाण डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल, उन खां अॻु में तइलीमदान परवेज़ पीरज़ादो बि विछड़ी वियो हो। आकाश अंसारी दिलि खे दर्द ॾेई असां खां दूरि हलियो वियो आहे। तन खां पुछिजे दर्द कहाणी, जन खां पंहिंजा विछड़िया आहिनि।
तंखां पुछजे दर्द कहाणी जन खां पंहिंजा विछड़िया आहिनि विछोड़नि सारूणनि ऐं सारुनि जी हिन शाम में असां गुल खे यादि कंदासीं समूरनि सेतनि साहतकारनि खे जेके असां खां ओचितो विछड़ी विया आहिनि अचोड़ी सुरनि वारियूं करियूं सूर पचार काज़ी मक़सूद गुल पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कंदड़ अहिड़ो घणो लिखणहार आहे जंहिं शेर लिखिया नसर में घणो मवाद ॾिनो सचल साईं जी शाइरीअ जी शरह कई हामीअ जे विखरियल मोतनि खे मेड़ियो रत बिना राबेल कठा करे किताब ॾिनो अखियुनि जा नील कमल झुलाया इश्क जो समुंड ओतियो हठीली हरणीअ जा टिपा पसाया किरणा किरणा कठा करे रोशनियुनि जो मीनार जोड़ियो तइलीमी तदरीसी अमली इदारा जोड़े काज़ी अब्दुल हई कायल जे रोल मॉडल उस्ताद वारे नाले खे मुनवर रखियो अञा वॾी ॻाल्हि मज़लूम जो तरफ़दार थी ज़ुल्मत जे जहान में शहर शहर ॻोठ में इनकलाबी आवाज़नि सां हीणनि जी हिमायत कई ऐं सिंधड़ीअ जो सपूत थी चिटो चई ॾिनो जा घड़ी जीअरो हुजां लिखंदो रहां जा घड़ी जीअरो हुजां लिखंदो रहां सिंध मुंहिंजे साह जो सिंगार आहे जा घड़ी जीअरो हुजां लिखंदो रहां सिंध मुंहिंजे साह जो सिंगार आहे मोहबती मक़सूद गुल साहत खे अणखुट सिटूं सरजे पाण खे ॿगुणी ॿोलीअ जो कदावर कवि साबित कयो आहे जंहिंजे सरजल सिटुनि में सचे जी सुराण थी अचे अखर अखर में उल्फत जो उपकार आहे असांजे मुर्शिद शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में त थी वाह मां ख़ुशबू अचे जेका छिके थी सार ॾे थी वाह मां ख़ुशबू अचे जेका छिके थी सार ॾे मूंखे पिरीअ जे पार ॾे तह यार ॾे दिलदार ॾे अहिड़े पिरीं प्यारे दिलबर यार दोस्त दिलदार जी सार वारे हिन मेड़ में जेके दोस्त आया आहिनि उन्हनि खे भलेकार चवां थो ऐं थोरा मञा थो अघाईअ में उपरा ऐं सगाईअ में साथी आउं न दिलि लाथी छो त अकेलो न आहियां अयाज़ सटुनि वरी महिरबानी पर मूं चयो इंसानियत सम्झ जो फेरो हुयो बसि ॿियो त कोई झगड़ो न हो इहो हुनजो शुराफ़ाक गज़ल आहे त लोक सारे थे ॾिठो ही दीद जो धोखो न हो बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो ॿियो को न हो मुल्क जो नए सिर बणायो आहे नक्शो साज़िशुनि मूं ॾिठो जाचे त हुन में सिंध जो नक्शो न हो ऐं होरड़िया पेरनि मंझां धरती वञे थी खिसकंदी इहा ॻाल्हि अॼु जे करंट अफेयर्स सां बि साबित थी अचे पई त होरड़िया पेरनि मंझां धरती वञे थी खिसकंदी पर असांजे दोस्तनि खे को अञा उल्को न हो ऐं हुन चयो मज़हब हुजे पर मूं चयो इंसानियत सम्झ जो फेरो हुयो बसि ॿियो त को झगड़ो न हो हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता कंहिंजे बचड़े खे लुरीअ में जिस्म ते चोलो न हो ऐं हुनजो मक़्तो आहे त काग़ज़ी गुल खोड़ गॾु गुलदान में महकनि पिया पर किथे कमरे अंदरि सुरहाण जो सोचो न हो बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो ॿियो को न हो मोहबत भरियूं ताड़ियूं साईं डॉक्टर महमूद मुग़ल साहिब ॻाल्हि आहे त मुंहिंजो कुल हयाती में 3 मुलाक़ातूं हुयूं ऐं मूं हिन भेरे यासिर खे चयो त मां साईंअ ते आर्टिकल करणु चाहियां थो मां हुनजी प्रोफाइल ते कमु करणु चाहियां थो इंशाअल्लाह अज़ीम 15 तारीख़ ते आर्टिकल मूं वटि हूंदो हाणे ते कोर्स पइजी वञ नालो मां शायदि ग़लति कोट कयां इमाम ग़ज़ाली हुया शायदि जेको जहाज़ ते आया धाड़ेल त उन्हनि जॾहिं सभु कुझु पुरे वरितो त पाण रोंदा उन्हनि वटि विया त ॿियो सभु कुझु वापसि खणी तूं छॾ मूंखे मुंहिंजो किताबु वापसि कर छाकाणि त हुन किताब में मुंहिंजो इल्मु हुयो त जेको धाड़ेलनि जो सरदार हो उन खिली चयो त इहो तुंहिंजो कहिड़ो इल्मु हुयो जेको हिकिड़े किताब में पियल हो तुंहिंजो किताब उहो किताबु खसिजी वियो त उन खां पोइ तुंहिंजो इल्मु खसिजी वियो त चयो बाबा हिनखे किताब वापसि कयो त मां शायदि रेफरेंस ग़लति विझां छाकाणि त रेफरेंसिस सोचे सम्झी ॾियणा पवंदा आहिनि हेॾा आलिम हिते वेठल आहिनि बहरहाल मोटी आया त उन ॾींहं खां पोइ हुननि सोचियो त इहो इल्मु कहिड़ो आहे जेको हिकिड़ी किताब जो मोहताज हुयो उन खां पोइ हुननि जी का बि नोटेशन अहिड़ी कोन हुई जेका उहो सोचीनि त उन खां सवाइ हली कोन सघंदा हिकिड़ो किसो मूंसां थियो आहे मुंहिंजो कदु नंढो आहे पर मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त मां प्रोफाइल्स लिखंदो आहियां ऐं मुंहिंजो हिकिड़ो बुक आहे प्रोफाइल्स जो हुन में 40 प्रोफाइल्स हाणे पूरा कया कल्ह हिन सेरेमनी में मुंहिंजो बुक केॾां हलियो पियो सो अॼु मां सॼो ॾींहुं 3.5-4 कलाक हुन किताब जे कढियो हुअसि पर हुन में प्रोफाइल लिखियलु हो मां माफ़ी चाहियां थो उहो हाणे मां बि शायदि ओड़ो ई आहियां जेको पंहिंजे गॾियल इल्म खां सवाइ हली कोन थो सघां माज़रत मां इहो कयां थो त मां प्रोफाइल पेश न पियो करे सघां जेको तहरीरी हुयो पर हुन जूं कुझु शयूं हुयूं जेके नोट्स में मूं वटि आहिनि जेके मां हाणे अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो
साईं मक़सूद सां मुंहिंजो बेसिकली 2 मुलाक़ातूं रहियूं ऐं हुन में डिघे में डिघी मुलाक़ात हुई जॾहिं असीं किताब जी महूरत ते गॾु हुयासीं यासिर जी किताब जी महूरत हुई खैरपुर में मूं ज़िंदगी में रुगो हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त माण्हू थोरो ॾिसे त साम्हूं वारो उन में हुगा कहिड़ो आहे ऐं हू इज़तुनि ॾियण जे मरहले में केतिरो सघो केतिरो मज़बूत आहे त मूं अदा मक़सूद जूं 3 शयूं ऑब्ज़र्व कयूं जेके मुंहिंजी नोटिंग हूंदी आहे त मूं नोट कयो हुयो हिकिड़ो हुयो हुनजो मुलाक़ात में जाइज़ो त मूं ॾिठो त हू जंहिंसां मिलनि पिया पहिरीं उनजो जाइज़ो वठनि पिया माना निगाह जेका असां माण्हू खे तोरींदी आहे टकींदी आहे हुनखे वज़न मापींदी आहे त मूं ॾिठो पए त हू उॿाराए पंहिंजो कोन पिया कनि जंहिंसां बि मिलनि पिया त हिकिड़ी निगाह सां हुनखे ॾिसनि पिया ऐं तव्हां ॾिसंदो त हुनजी अखियुनि में हींअर बि तव्हांखे फोटो में बॉक्स नज़र ईंदो हिकिड़ी जांच वारी अखि हूंदी आहे हिकिड़ी सतही हूंदी आहे जेका ईअं हली वेंदी आहे पर हिकिड़ी जाचींदी आहे त हिन में केतिरो हुनजो कद केतिरो आहे त मूंखे पहिरियों त इहो महसूसु थियो त हिननि जी जेका निगाह आहे हुन में जांच तमामु घणी आहे ॾिसनि था फ़र्क़ीनि था हुन खां पोइ हू पंहिंजो अॻियो क़दम खणनि था ॿी जेका शइ मूंखे महसूसु थी उहा हुनजे हथनि जी नरमी हुई चयो वञे थो त इहा हथनि जी नरमी ऐं दिलि जी नरमी पाण में बाहम हूंदियूं आहिनि सोनार की दिलि नरम हूंदी आहे लोहार की दिलि सख़्तु हूंदी आहे ऐं ईअं ई हथ बि हूंदा आहिनि पर बहरहाल जेका हुनजे हथ जी नरमी ऐं उन में जेको छुहाउ हुयो अलॉन्ग विद द टच दैट ही हैड जेका ग्रिप हुई हुननि जी इहे 3 शयूं आहिनि इंसानी सलूक जे हवाले सां असां ॻाल्हाईंदा आहियूं त माण्हू जॾहिं माण्हू सां मिले थो त सभ खां पहिरीं हुनजे भाकुर या हथ खे ॾिसंदो आहे ऐं 40% खां मथे माण्हू वरी हुनजे बूट खे ॾिसंदा आहिनि त जुती कहिड़ी आहे चमके थी नथी चमके कीअं आहे इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासियत रखनि थियूं आप मैडम शबनम वेठल आहिनि हिते त मां हाणे साइकोलॉजी ते छा ॻाल्हायां त बहरहाल ईअं हुयो त जेको ग्रिप हुई हुननि जी हथ जो छुहाउ नरम हुयो पर एॾो मज़बूत हुयो जो हुन मां अहसासु थियो पहिरियों खां पोइ जेको हुयो उन में वालाणापण हुयो जंहिं हिसाब सां हुननि पंहिंजे औलाद जी तारीफ़ कई पए उन में को रियाव कोन हुयो पर हिकिड़ी मोहबत आई जेका जॾहिं उहे यासिर ते ॻाल्हाइण आया हुया ऐं मूंखे यादि आहे त हुनजी नंढी वॾी जी किर्त खां वठी हुनजे माइक्रोफोन ठाहिण खां वठी हुनजो जेको एस्टेब्लिशमेंट एज़ ए कैरियर एज़ ए कंपेयर हुयो त हिकिड़ो फ़ख्रमंद पीउ त पंहिंजी जाइ ते हुयो त हिकिड़ो आम इंसान मौजूदु हुयो ऐं आम इंसान सां ॾाढो ॾुखियो आहे जॾहिं माण्हू पंहिंजे औलाद जे पासे हुजे थो त पासे ई हूंदो आहे पर मूं महसूसु कयो त उन महफ़िल में हुननि कुझु उणायुनि जो ज़िक्र बि कयो ईअं न त पोइ मुंहिंजो सॼो औलाद सोन आहे ऐं दुआ बि हिननि कई त यासिर ऐं मां सम्झां थो त यासिर खे मां हमेशह चवंदो आहियां बाबा दुआउनि जो दर आहिनि इहे हिननि जी हैसियत सां असां हिते पहुतल आहियूं अयाज़ भाउ एॾो वॾो आहे पर आहे पलीजे साहिब जे हिसाब में हुननि जी दुआ सां हिकु जान हले पियो हाणे ख़बर पई त वॾो पलीजो नंढो पलीजो थी कोन थो सघे ईअं आहियूं असां हुनजी ख़ाक कयूं आईने में निगाह विझिजे थी त वालिद साहिब जी छवि साम्हूं अचे थी जेकॾहिं मां बि का वॾी ॾाढी रखां ऐं मां बि पटको पायां त मां बि पंहिंजे पीउ जहिड़ो ई आहियां हालांकि मां ओड़ो कोन आहियां मां त हुनजी जुतीअ जे बराबरि कोन आहियां पर असां हूंदा आहियूं त हुन जेका तारीफ़ कई पए उहा एॾी अजीब हुई यासिर खे यादि हूंदो ऐं मूं महसूसु कयो त उन्हनि खे हाणे उहो जान छॾे विया आहिनि ऐं मूंखे वञिणो आहे हुनजी अखियुनि में हिकिड़ी अजीब चमक आई हुन खां पोइ हिकिड़ो पाणी हुयो यासिर खे ॻाल्हि यादि हूंदी जॾहिं हुन ज़िक्र कयो पिए हुन खां पोइ शायदि घणो टाइम हयाती मोहलत कोन ॾिनी हा हयाती मोहलत कोन ॾिनी पर उहो जेको हुन ज़िक्र कयो न उन में उहा अजीब महफ़िल आई असांजी ऐं उन्हनि में तवील हुननि गुफ़्तगू कई त इहे सभु नोट्स मुंहिंजा वरितल हुया जेके मूं हिननि जे ख़ाके में लिखिया अलाह कंदो मूं वारो जेको किताबु आहे मिली वेंदो त मां उहो प्रोफाइल पेश कंदुसि त वरी लिखिबो त ॿी ॻाल्हि जेका हुई सा संदन मुलाक़ात जी हथ जी गिरफ़्त हुई ऐं हथ जी नरमी हुई ऐं टी ॻाल्हि जेका चौथी ॻाल्हि जेका मूं नोट कई जेका आख़िरी मां ॻाल्हि रेफरेंस करणु चाहियां थो त ॻाल्हि मुकमिल ॿुधनि पिया मुकमिल ॻाल्हि ॿुधणु हिकिड़ो वॾो फन आहे असीं हमेशह इंटरप्ट कंदा आहियूं असां ॻाल्हि खे अधु सम्झण खां पोइ सम्झंदा आहियूं त असांखे पूरी ॻाल्हि सम्झ में अचे थी जेका इहा कोन हूंदी आहे त इहो हिकिड़ो वॾो फन आहे हिकिड़ो भरपूर माण्हू आहे मुकमिल माण्हू आहे चवंदा आहिनि त मोहबत ऐं मौत मुकमिल माण्हू घुरंदा आहिनि ऐं हिकिड़ो ॿियो जुमिलो बि हुयो ढाई घर में हुयो त वॼाईंदड़ गुज़ारे वञे त साज़ मरी वेंदो आहे त ईअं आहे त इहे सभु शयूं जेके आहिनि से पंहिंजी जाइ ते अहमियत रखनि थियूं त हू जेको सेखारे विया आहिनि मां हिकिड़ो लफ़्ज़ आहे बल्कि कुझु शयूं आहिनि जेके मां हिते उतारे आयो आहियां मां उन्हनि मां कुझु शयूं तव्हांजी ख़िदमत में पढ़णु चाहियां थो तुंहिंजे अचण जी आस अखियुनि में खयूं वठां हाणे हिकु डिक्शन आहे न खयूं वारो जेको स्टाइल आहे हाणे उहो ॾिसो त ऐं ॿी ॻाल्हि मूं महसूसु कई त हाणे थोरो शाइरीअ ते मूंखे घणो को इल्मु कोन्हे मतिलबु मां शाइरी ते ॻाल्हाइण वारनि मां कोन आहियां मां एॾो दानिश कोन आहियां पर ॻाल्हि आहे त हू लबो लहजो जेको इन पासे जो आहे उनखे हू खणी हलंदा हुया ऐं ॿी ॻाल्हि त हुनजी जेका ॿोली आहे न उहा बिल्कुलु सादी आहे
हालांकि तरह जे हवाले सां पाबंद शाइरी जे हवाले सां हिकिड़ो मुस्तनिद लब लहजो आहे, पर तव्हां महसूसु कंदो त ॿोली ॾाढी सादी आहे। छा छा तुंहिंजी अचण जी आस अखियुनि में खयूं वतां, थर जे भिटुनि जी प्यास अखियुनि में खयूं वतां, छा छा नथो सां पियो जीअरे जहान में, मंज़र सदा निरास अखियुनि में खयूं वतां, छा छा त सूंहं सोच संदा सिज विया लही, माण्हू वफ़ा शुनास अखियुनि में खयूं वतां। बसि इहा ई ॻाल्हि आहे। ऐं ही वफ़ाशुनास इंसान हुया, इहे जेकॾहिं असांजे अखियुनि में रहिजी वञनि त दीद सलामत रहे थी। इन्हनि वजूदनि खे यादि रखण सां असांजे अखियुनि जी जोति वधे थी। इहे लफ़्ज़ कोन्हनि, इहो आई जस्ट मीन दैट। अहिड़नि वजूदनि खे, महिरबाननि खे यादि रखंदासीं ऐं जेकॾहिं असां इन्हनि जी सोच खे अॻिते वधाईंदासीं, छाकाणि नए नस्ल खे ज़रूरी आहे त असांजो नस्ल उहा इंफॉर्मेशन पुॼाए। वञण वारा त रुख़्सत थी विया आहिनि, पर असांखे पंहिंजे अखियुनि में इहे अक्स खणी हलणु घुरिजनि ऐं इन्हनि खे उहो ट्राइब्यूट ॾियणु खपे जंहिंजा उहो डिज़र्विंग आहे, जेको हुनजो हक़ आहे। मां ॿेहद शुक्रगुज़ार, तव्हां मूंखे इत्मीनान सां ॿुधो ऐं मां दुआ गो त अलाह करे त हीउ जेको औलाद जेका मोहबत पेश करे थो उहा हैरत अंगेज़ हूंदी आहे। मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। इन में को रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू जी ॻाल्हि कान्हे का। असां सोचींदा आहियूं त असां केतिरा नस्ल हलूं था। असां वधि में वधि वालिद साहिबु, ॾाॾे जो वालिद साहिबु, जेकॾहिं कंहिंखां पुछो बाबा ॾाॾो साईं किथे रखियल आहे, त शायदि को अबाणो कब्रिस्तान हुजे त ख़बर पई ॾाॾे जी क़बर हिते आहे। ॾाॾे जो बाबा किथे रखियल आहे, इहा ख़बर कान्हे का। असां वधि में 3 नस्ल हलूं त तमामु वॾी ॻाल्हि आहे। ही माण्हू जेके हेॾा नस्ल हलनि था, इहे छो था हलनि? 700 साल 600 साल हिन जा नाला हलनि पिया त इहे छो था हलनि? इहे इन करे हलनि पिया था जो कुझु पोखे था वञनि। उहो जेको सलो निसरे थो, अॻियां हले थो ऐं घणो कुझु करे वञे थो। हीउ जेको औलाद जेको पंहिंजे वालिद खे यादि करे थो, इहो ई छो थो करे? छाकाणि त उहो सलो लॻाए वञे थो। दुआ आहे त इहो सलो अञा वधीक निसरे, मज़बूत थिए, सगारो थिए ऐं ख़ुदा हिननि खे वधाए। ऐं सभिनी वॾी महिरबानी। त मक़सूदुल साहिब जो हिकिड़ो अहिड़ो दोस्त जंहिंसां हुनजो दोस्तीअ जो सिलसिलो भाई पीउ ताईं बल्कि भाउरनि खां वधीक वेझड़ो रिश्तो साबित थियो, चाचा मोहम्मद यूसुफ कुड़ियो साहिबु। ऐं मूं जंहिं खां होश संभालियो आहे तॾहिं खां वठी मूं उन्हनि खे चाचा ई चयो आहे ऐं चाचा जी हैसियत सां ॾिठो आहे। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे दोस्त जे हवाले सां कुझु सारूणी सरनि कीन नफ़रत जा गुल विरहायो, मोहब्बत जा झोलियूं भरे, कीन नफ़रत जा उछलो पथर दोस्तो, ज़िंदगीअ जो सफ़र मुख़्तसर दोस्तो, पोइ बि घुरिजे थो को हम सफ़र दोस्तो। सूंहं तुंहिंजी ॾिसी चप चॿाड़ण लॻा, सूंहं तुंहिंजी ॾिसी चप चॿाड़ण लॻा, ज़ाहिदनि खां इबादत बि विसरी वई। सूंहं तुंहिंजी ॾिसी चप चॿाड़ण लॻा, ज़ाहिदनि खां इबादत बि विसरी वई। तुंहिंजे दर ते रखी सिर ऐं सजदा करे, तुंहिंजे दर ते रखी सिर ऐं सजदा करे, बेख़ुदीअ में भलारा बि था रक़्स कनि। साईं मक़सूद गुल साहिब सां मुंहिंजो जेको मुलाक़ात जो पहिरियों सिलसिलो हुयो, पहिरीं मुलाक़ात हुई उहा तक़रीबन 1980 में थी। असांजो ॻोठु कच्चे में, तालके गंबट जे कच्चे में दरिया जे ओभारे किनारे ते आहे। ऐं ईअं खणी चइजे त ख़ैरपुर ज़िले जी आख़िरी देह कुड़िया आहे, आख़िरी ॻोठु कुड़िया आहे। उन खां पोइ दरिया आहे, दरिया खां पोइ लाटकाणो ज़िलो शुरू थो थियो। पुराणे दौर में जॾहिं आमद रफ़्त जा ज़रिया रोड रस्ता मौजूदु न हुया, 4 कोह परे नवदेरो असांखे सभिनी शहरनि खां वेझड़ो लॻंदो हो। बहरहाल ॿिया बि खोड़ सारा उन्हनि जे सुञाणप जा ज़रिया, पर हिकिड़ो सुठो उस्ताद, सुठो नसर नवीस, मुतरजम, फिलासफर, ऐं बसि वॾी ॻाल्हि इहा त हू पराए खे पंहिंजो करण वारो माण्हू, उन वटि वॾो ॾांहुं हो पराए खे पंहिंजे करण जो, ऐं अणवाक़ुफ़ खे पंहिंजो दोस्त बनाइण जो वॾो ॾांहुं हो। तमामु मुहबती माण्हू, हिकिड़ो मुहबतनि जो सफ़ीर हुयो। ऐं उनजे लाइ जेकॾहिं ईअं चइजे त हू हिकिड़ो शख़्स न, पर इन सिलसिले जो हिकिड़ो इदारो हुयो त घटि कोन थींदो, इन में कोई बि वधा कोन थींदो। मां हिकिड़ो साईं जो मस्त मेहराण तुंहिंजे अखियुनि में छुलियो, मस्त मेहराण तुंहिंजे अखियुनि में छुलियो, दीद दरिया में दिलि जूं ॿेड़ियूं उॾियूं,
तो जे मुर्गी नज़र जो इशारो कयो पोइ ख़ुशीअ में किनारा बिधा रक़्स कनि। साईं जी जेका सोच हुई ऐं ईअं खणी चइजे त उनजे सोच या उनजी जेका उनजो परवाज़ हुई ख़्यालनि जी उहा तमामु ऊची हुई। हिकु हंधि चयो त उन हर कंहिं जी ॾेढ सिर जी पंहिंजी मसीहत आहे। मज़हबी मनाफ़रत जे ख़िलाफ़ हर कंहिं जी ॾेढ सिर जी पंहिंजी मसीहत आहे। हिन बेहिसीअ जी ॾिसजो का इंतिहा बि आहे। हर हर फुरात वांगुरु पाणीअ मथे आहे पहिरो। हर हर फुरात वांगुरु पाणीअ मथे आहे पहिरो। सम्झां तो हितड़े अचणी ॿी करबला बि आहे। शिद्दाद तुंहिंजी जन्नत तोखे हुजे मुबारक। शिद्दाद तुंहिंजी जन्नत तोखे हुजे मुबारक। मूं लाइ सिंध धरती जन्नत सवा बि आहे। महिरबानी तव्हां सुटकी सुटकी सुटको थी पियुसि, ओसीअड़े में उल्को थी पियुसि ऐं सिंधड़ीअ सां गॾु सोचे सोचे गुल मां सिंध जो नक्शो थी पियुसि। मक़सूदुल साहिब जो उर्दू कलाम बि मौजूदु आहे ऐं उन्हनि जे उर्दू कलाम ते ॻाल्हाइण जे लाइ असां कोशिशि कईसीं त कंहिं उर्दूअ जे ॾाहे खे असां गुज़ारिश कयूं त मुख़्तसिर पंहिंजे राय जो इज़हार करे सघनि उर्दू ग़ज़लनि जे हवाले सां, नज़्मनि जे हवाले सां। प्रोफेसर अताउल्लाह खान साहब का नाम उर्दू अदब पढ़ाने वालों के हवाले से हैदराबाद वालों के लिए बिल्कुल नया नहीं है। इंतहाई मोतबर मुदर्रिस हैं और कि उन्होंने मकसूद गुल साहब के 10वीं बरसी के हवाले से प्रोग्राम मुनक़िद किया और मुझे भी कुछ कहने के लिए मौका मिला। लेकिन आज मकसूद साहब की बरसी के अंदर एक और जो वाक़या सुनने को मिला वो डॉक्टर आकाश अंसारी साहब का इंतकाल भी हो गया और सिंध एक बड़े अदीब और शायर से महरूम हो गया। हम एक शख्स की जो है बरसी मना रहे थे और आज दूसरे की जो है वो तदफीन का वक्त आ गया। गालिब ने शायद इसीलिए कहा था कि मकदूर हो तो खाक से पूछूं कि मकदूर हो तो खाक से पूछूं कि है लईम तूने वो गंजहाए गिरह माँ क्या किए। ये अजीम लोग चले गए, हम जमीन से कैसे पूछें कि हमारे ये कीमती खजानों का उसने क्या किया। मैंने काफ़ी तफसील से लिखा था लेकिन यासिर भाई का है कि मुख्तसर, तो कुछ तो मैं उनकी शख्सियत के हवाले से सिंधी ज़बान और अदब में नुमाया खिदमत अंजाम देने वाले ख़ानदानों में ज़िला लाड़काना के ताल्लुक़ रतोडेरों में सदियों से मुक़ीम क़ाज़ी ख़ानदान का नाम लिए बगैर सिंधी अदब की तारीख़ अधूरी समझी जाएगी। इस ख़ानदान में मारूफ शायर और तालीमदान क़ाज़ी अब्दुल हई कायल साहब और उनके वालिद क़ाज़ी अब्दुल हक अब जो सिंधी के साथ साथ अरबी और फ़ारसी के भी क़ादिर कलाम शायर गुजरे हैं। वो ऐसे कलमकार थे जिनका हवाला इस खानवादे से मुताल्लिक़ माजी करीब का भरपूर हवाला है। क़ाज़ी मकसूद गुल साहब 15 अप्रैल 1950 को अपने आबाई शहर रतोडेरो में पैदा हुए। अपने भाइयों की तर्ज पर इनका घरेलू नाम क़ाज़ी मकसूद हयात ही रखा गया, मगर 1975 में अदब की दुनिया में कदम रखने के बाद उन्होंने गुल तखल्लुस अपना कर अपनी पहचान मकसूद गुल के नाम से बना ली। तालीमी लिहाज से उन्होंने इक़्तिसादियात और सिंधी अदब में मास्टर की डिग्रियाँ हासिल की। मुख्तलिफ महकमों में अपनी खिदमात अंजाम देकर 1995 में मकसूद गुल साहब ने तालीमी खिदमात को जारी रखने की गर्ज से रतोडेरो में अब्दुल हई क़ाज़ी मॉडल स्कूल की बुनियाद रखी। 10 अप्रैल 1995 को कायम होने वाला ये स्कूल आज तक अपनी तदरीसी खिदमात अंजाम दे रहा है, जिसे इस वर्ष 25 साल खिदमात का अर्सा मुकम्मिल हो रहा है। यही नहीं बल्कि इस स्कूल के मुतादिद कैंपस खुल चुके हैं। मकसूद गुल साहब ने सिंधी और उर्दू अदब में एक मुस्तनद शायर, नसर नवीस, दानिश्वर, अफसाना निगार, कॉलम नवीस, बच्चों के लिखारी, मुतरज्जिम, हज़रत सच्चल सरमस्त के शारे और मुतरज्जिम की हैसियत से आला मकाम हासिल किया। उन्होंने अपनी ज़िंदगी में कई किताबें तसनीफ की।
इनमें 10 किताबें शाया हो चुकी हैं और उससे ज़्यादा कलाम जो है वो गैर मतबूआ है। हम इनकी शायरी के हवाले से मुख्तसर जायजा लेते हैं। शायरी इंसानी जज्बात पर गहरा असर डालती है। ये न सिर्फ खुशी के लम्हात को मज़ीद दिलकश बनाती है बल्कि गम में दिलासा भी देती है। शायरी में तहरीर और ज़बानी दोनों सूरतों में सदियों से इंसानी तहजीब का हिस्सा रही है। शायरी एक ऐसा फ़न है जो दिलों को जोड़ता है, माशरे की अक्कासी करता है और एक नस्ल से दूसरी नस्ल तक जज्बात और ख़यालात की तरसील करता है। चाहे ये रोमानी हो, इनकलाबी हो या फ़लसफ़ियाना शायरी, हमेशा इंसानी तहजीब का अहम जुज़ रहे। शायरी महज अल्फाज का मजमूआ नहीं बल्कि जज्बात, ख़यालात और एहसासात की हसीन तर्जुमानी है। ये एक ऐसा फ़न है जो इंसानी जज्बात को अल्फाज के सांचे में ढालकर एक नया रंग और आहंग अता करता है। ये बहुत से खूबसूरत तख्लीक़ात के गोशे वाक़ करने का मौका मिला। सिंधी और उर्दू अदब पढ़ने वाले उनकी खिदमत को कभी फरामोश ना कर पाएंगे। आखिर में एक शेर, ए हम नफसाने महफिले माँ, ए हम नफसाने महफिले माँ, रफ्ते दिले नाज दिले माँ। और एक सिंधी का एक शेर है जो मैंने सुना है उस्ताद बुखारी के हवाले से कि असा सा कचेरी क्यों दोस्तों हले अवेंदासी ओझतो ओझतो। तो आज मखसूस साहब के साथ साथ हमारे डॉक्टर आकाश अंसारी साहब भी चले गए। अल्लाह ताला दोनों की मग़फ़िरत करे। हिन ख़ानदान हिन ख़ानवादे सां अदब सां गॾो गॾु आर्ट बि वाबस्ता आहे ऐं असांजो हिकिड़ो नंढड़ो जेको काज़ी मंज़र हयात जो नंढड़ो आहे उन हिकिड़ी पोर्ट्रेट डिज़ाइन कई आहे मक़सूद गुल साहब जी ऐं उहा हू गिफ्ट थो करणु चाहे मक़सूद गुल अकेडमी खे। सो मां हुन खां रिसीव त ज़रूरु कंदुसि पर मां अदा अयाज़ खे गुज़ारिश कंदुसि अयाज़ लतीफ़ पलीजे साहब जन खे हू पेश कनि ऐं हू अकेडमी जे बिहाफ ते उहा रिसीव कनि। मां बि उन्हनि सां साथ निभायां थो त ही सिंध जो सुभाणे आहिनि ऐं सिंध जो सुभाणे मां यकीनी तौर ते सिंध मायूस न आहे ऐं असां सभई पूरो उमेद उन्हनि मज़ा आहियूं। जीअं मूं चयो त मक़सूद साहब जे सचल शनासी और जेको पहलू आहे उन जे हवाले सां जॾहिं बि प्यारो मखमूर ॻाल्हाईंदो आहे छाकाणि त पाण बि सचल शनास मुहक़िक़ आहे त ॾाढो बरजस्तो ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो आहे, टेक्निकली ॻाल्हाईंदो आहे। मां गुज़ारिश कंदुसि मखमूर बुखारी साहब जन खे त उन्हनि जूं मुलाक़ातूं बि रहियूं काज़ी साहब जन सां त उन्हनि जे सचल शनासी वारे पहलूअ या ओवरऑल उन्हनि जी शख़्सियत ऐं फ़न फ़िक्र जे हवाले सां पंहिंजा वीचार वॾनि। डॉक्टर मखमूर बुखारी साहब। सचपई त अॼु पाण जॾहिं हिते गॾु थिया आहियूं त इहो साईं मक़सूद गुल साहब जे विछोड़े जो ॾींहुं बि आहे, उनखे यादि करण जो ॾींहुं बि आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके ॿ नाले वारा शाइर ऐं उहे शख़्स जिन सां असां पंहिंजे हिन दौर में गॾु रहियासीं ऐं जिन सां असांजो हिकिड़ो तालुक़ु रहियो मोहबतुनि जो, तख़लीक़ जो, एहसासनि जो, जज़्बनि जो, डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल ऐं डॉक्टर आकाश अंसारीअ जे विछोड़े जा ॾींहं बि आहिनि। हिकु ॾींहं अॻु में डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल लॻभॻि हीअ घड़ी आहे कल 24 कलाक अची उनखे थियनि था पिया। डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल हिन जान छॾियो ऐं अॼु सुबुह हिकिड़े हादसे जी सूरत में डॉक्टर आकाश ई जान छॾियो। छॾणो पाण सभिनि खे जान आहे, रहंदो केरु बि कोन, पर कंहिंखे यादि करण लाइ उनजे वास जी ज़रूरत ज़रूरु पइजे। मक़सूद साहब जे कम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाइजे त यकीनन उन जा घणा पासा आहिनि। जॾहिं मूं अॼु हीअ हिन हलचल में हिकिड़े लिस्ट ॾिठी पे साईं जे किताबनि जी, छो जो असांखे शयूं विसरी वेंदियूं आहिनि, असीं शयूं यादि न रखंदा आहियूं। इहो हिकिड़ो असांजो अलमियो आहे त असां शयूं विसारे छॾींदा आहियूं, फ़र्द विसारे छॾींदा आहियूं, फ़र्दनि जो कमिटमेंट विसारे छॾींदा आहियूं, माण्हुनि खे विसारे छॾींदा आहियूं। त हिकु त हू शाइर जी हैसियत में हुननि जो पंहिंजो हिकिड़ो तख़लीक़ी कमु आहे, ॿियो सचल शनासीअ जे हवाले सां हुननि जो कमु आहे, टियों हुननि जेको आहे सो रते देरे जी तारीख़ खे सहेड़ण जो कमु कयो आहे। हिकिड़े तारीख़दान ऐं हिकिड़े मुहक़िक़ वारो किरदारु अदा कयो आहे त पंहिंजे ख़िते पंहिंजे इलाइक़े जी तारीख़ खे महफ़ूज़ करण जे लाइ हुननि कोशिशि कई आहे।
ऐं ॿियो हिकिड़ो जेको हुननि जो उस्ताद हामीअ सां हुननि पंहिंजे उन तालुक़ खे क़ाइमु रखियो आहे, विखरियल मोतीअ जी सूरत में या जेको सचल जे मसनवियुनि जे तर्जुमे वारो जेको सिलसिलो आहे उहो बि सिधी तरह या अणसिधी तरह उस्ताद हामीअ सां जुड़े थो मखसूद साहिब जो। ईअं न आहे त हुननि जो पंहिंजो को कमु न आहे, पर सचल साईं ॾांहुं अचणु उनजी रग़बत ऐं उन सॼे फ़िक्र सां सचल स्टडीअ सां ॻंढिजण वारो जेको कड़ी आहे मक़सूद गुल साहिब जे खे ॻंढण वारो उस्ताद हामी आहे। ऐं उन जो हुननि बरमला एहतरामनि जो इज़हार कयो आहे त इहा हिकिड़े शख़्स जे अंदर जी कैफ़ियत आहे त हू पंहिंजे कम जी हैसियत ऐं अहमियत खां बि वाक़ुफ़ु आहे, पर गॾोगॾु पंहिंजे उस्ताद सां पंहिंजे तालुक़ खे हमेशह निभाइण जी कोशिशि करे थो। सचल साईं जे हवाले सां जेके कम कादी साहिब जा यासिर त मूंखे उहो ई चयो, पर जॾहिं आउं आयुसि पे त मुंहिंजे ज़हन में इहे ई शयूं कुझु रिपीट पिए थियूं त कादी साहिब ते उन यादगिरियुनि जे हवाले सां ॻाल्हाइजे या उनजे कम जे हवाले सां ॻाल्हाइजे या उनजी शाइरीअ जे हवाले सां ॻाल्हाइजे। त सचल सरमस जे हवाले सां जेको हुननि जो कमु आहे उन में ॿ कम ॾाढा अहम आहिनि। यासिर काज़ी मंज़र ही सॼो घरु अदब सां मुसलाड़ियल आहे, आर्ट सां मुसलाड़ियल आहे। ऐं सम्झां थो त अदब आर्ट जी हिकिड़ी शाख आहे, उहा का उन खां ॿाहिरि निकितल का बि का अलॻि का शइ कोन्हे, उहो बि हिकिड़ो आर्ट आहे। म्यूज़िक, फाइन आर्ट्स, मुजस्मा साज़ी, इहे सभु आर्ट आहिनि। काज़ी साहिब हिकिड़ो सचल कॉन्फ्रेंस में हिकिड़ो पेपर आहे, मकालो आहे सचल साईं जी तस्वीर जे हवाले सां। हीअ ॾाढी अहम ॻाल्हि आहे त जेका सचल साईं जी तस्वीर ठहियल आहे असां वटि ख़ाम ख़याली, छो जो असां तस्वराती इमेजिन कयूं था। इमेजिन करण जा बुनियाद आहिनि जेके साईं काज़ी साहिब बि डिस्कस कया आहिनि त तव्हां जेका ऐनक जंहिं नंबर जी पायो था तव्हां शयुनि खे उन ऐनक जे नंबर सां ई ॾिसी सघो था ऐं उन जा अक्स पंहिंजे ज़हन में उहे ई महफ़ूज़ कंदव। असां वटि तसवुफ़ ॾांहुं ॿ लाड़ा, हिकिड़ो वहदतुल शहूद वारो ऐं हिकिड़ो वहदतुल वजूद वारो। हाणे आउं जंहिं लाड़े सां सलाड़ियल आहियां, ऐं लतीफ़ खां सचल ऐं नानक यूसुफ ताईं ऐं मिस्री शाह ताईं ऐं सभिनी खे उन ई ऐनक जे नंबर सां ॾिसंदुसि। पर जेकॾहिं आउं वहदतुल वजूद जे ख़्याल सां सलाड़ियल आहियां त पोइ मूंखे उहे समूरा शाइर उहे नज़र ईंदा। जेकॾहिं उहो रॻो पोरियो हुजे त उहो पोरियो सफल न थींदो, पर जेकॾहिं उन पोरे जे पोयां तव्हांजी का कमिटमेंट आहे, का वाबस्तगी आहे त उहो पोरियो तव्हां मुकमल करे सघो था। ऐं काज़ी साहिब इहो सॼो कुशालो कटियो आहे सचल साईंअ खे सिंधीअ खां ॿाहिरि जेके माण्हू जेको हल्को फारसी नथो ॼाणे, जेको हल्को सिंधी नथो ॼाणे, उन्हनि सां सचल खे जंहिं नमूने सां मुतारिफ़ करायो आहे उहो उन में आगा सलीम सां हिकिड़ो वॾो कमु कयो। आगा सलीम उनजी सचल साईं जी सिंधी सराइकी काफ़ियुनि जे हवाले सां ऐं फारसी मसनवियुनि जे हवाले सां काज़ी साहिब पंहिंजो अहम किरदारु अदा कयो। ऐं अॼु मूं हिते पढ़ियो पियो, ख़ैर उहो त मूं अॻु में बि ॾिठो आहे त डॉक्टर रमेश खान बलोच साहिब लिखियो आहे त एतिरो सलीस ऐं आसान तर्जुमो तसवुफ़ जे फ़िक्र खे सम्झाइण जे लाइ इख़्तियार करणु उहो काज़ी साहिब जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं इहो डॉक्टर बलोच साहिब उहो अॼोके हिन अख़बार में बि हिकिड़े हंधि मौजूदु आहे त डॉक्टर बलोच साहिब उनखे ट्रिब्यूट ॾिनो आहे, रिकग्नाइज़ कयो आहे उनजे तर्जुमे जी अहमियत खे, उनजी इल्मी ऐं लिसानी हैसियत खे बलोच साहिब उनखे अहमियत ॾिनी आहे। ऐं उनजे करे कोन थो चवां त बलोच साहिब तमामु वॾो स्कॉलर आहे, पर बलोच साहिब जी राय उन सॼे कम ते सोन ते सुहागे वारी हैसियत रखे थी, छाकाणि त उहो सॼो कमु काज़ी साहिब असांजे साम्हूं मौजूदु आहे। ऐं अॼु जे हिन दौर जो हिकिड़ो तमामु वॾो आलिम जंहिंखे असां आलिम सॾे सघूं था, चई सघूं था, मञी सघूं था, उहो आलिम पंहिंजे दौर जे हिकिड़े सचल जे मुतरजम या शाइर खे रिकग्नाइज़ करे, इहा उनजी मञता आहे जेका काज़ी साहिब खे हासिल थी। ॻाल्हियूं
शख़्सी हवाले सां या इल्मी हवाले सां घणियूं थींदियूं। मां गुज़ारिश कंदुसि साइण शबनम गुल साहिबा जन खे त हू अचनि, जीअं मूं उन्हनि जी जंहिंमें माण्हू मोहबतूं विरहाईंदा हुया, ॿियनि जी ख़ुशियुनि में शामिल थींदा हुया ऐं हुननि खे पंहिंजी ज़ात खां वधीक ॿियनि जो अहसास ऐं ॿियनि जो ख़्यालु हूंदो हो। अॼु उहा सिंध असां वटां मोकिलाए चुकी आहे। अॼु असांखे सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जी ख़बर आहे ऐं पंहिंजी ज़ात खां वधीक असां कंहिं ॿिए खे अहमियत ॾियण लाइ तयारु न आहियूं। त मोहबत विरहाइण, ॿियनि जी ख़ुशियुनि में शरीक थियण, इहा वॾी हिकु ख़ूबी आहे जेका हुननि में हुई। ॿी ॻाल्हि इहा त मक़सूद गुल में इहा शइ बिल्कुलु महसूसु थिए थी त दाद सां गॾु हुननि में ॾांहुं बि हुयो। इहा असांजी पुराणी जेका टही जिन 50, 60, 70 वारे दौर में उहो तख़लीक़ी हुनर सां हू लाॻापियल रहिया, उन्हनि में इहा ॻाल्हि हूंदी हुई त दाद सां गॾु ॾांहुं बि हूंदो हुयो। दाद केॾी बि वॾी छो न हुजे, ॾांहुं न हुजे, यानी मस्बत सोच न हुजे, मोहबत करण जो सलीक़ो न हुजे, ॿियनि खे मान ॾियण वारी जो ॾियण वारो अहसासु न हुजे, त मां सम्झां थी त उहा दात बि उन गुल वांगुरु कुमाइजी वञे थी, जेको थोरी देरि जे लाइ त ख़ुशबू विखेरींदो आहे पर घणी देरि ताईं उनखे महसूसु न करे सघंदा आहियूं। छो त ख़ूबसूरत अहसासु, ख़ूबसूरत ख़्यालु हिकु ख़ुशबू आहे उन गुल जी, जेको असांजे अहसास में हमेशह रहिजी वञे थो। वालिद जे हवाले सां मां इहो चवणु चाहींदसि त माज़ी में मां इहो बि ॾिठो सिंध जे समाजी ताने पेटे में, त जेके घणा वालिद अहिड़ा हुया जेके उन्हनि खे फ़िकिर न हूंदो हो, उतां कल्चर असांजे सिंध जी तहज़ीब जो हिसो रहियो आहे, त ॿाहिरि जी दुनिया, दोस्ती यारी, हेॾे पिया अचनि होॾे पिया वञनि, घर जूं औरतूं निंड सुम्ही पवंदियूं हुयूं, या ॿार हमेशह पंहिंजे वालिद जे ॻाल्हियुनि खां ऐं छुहाउ खां ॿारनि वालिद जूं ॻाल्हियूं ऐं छुहाउ जी ॻाल्हि जेका थी त हथ जो जेको छुहाउ या वेझो करणु, इहा जेका अवसर थी थिए शख़्सियत जी शोहरी तौर ते, उनजो शायदि को ॿियो मुतबादिल न हुजे। त हिननि जी जेका शख़्सियत रही, बाछारी, मोहबत कंदड़, ॿारनि लाइ सोचींदड़, ॿारनि लाइ अदब सिरजींदड़, त यकीनी तौर ते हू पंहिंजे घर भातियुनि लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे ख़ानदान जे लाइ बि हिकु घाटो छांवरो रहिया। ऐं जेका अहम ॻाल्हि आहे जेका हुननि जे शाइरी में, हुननि जे अदब में ऐं हुननि जे छॾियल रोशन लफ़्ज़नि में महसूसु थींदी रहे थी, इहा ॾांहुं असां वटि अॼु दाद त रही आहे पर ॾांहुं मोकिले चुको आहे। मिसाल जेकॾहिं थोरी कामयाबी मिले थी त माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, जेकॾहिं कंहिंखे को एवॉर्ड मिले थो त ॿिए खे ॿुधण लाइ तयारु न आहिनि। पर अॻे दौर में ईअं हूंदो हो त तमामु घणियूं कामयाबियूं बि मिलंदियूं हुयूं, साराह बि थींदी हुई ऐं तमामु ख़ूबसूरत अदब तख़लीक़ कयो वेंदो हो। जीअं की हिननि जी लिखणियुनि खे मां पढ़ियो बि आहे, ॾिठो बि आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, त इन्हनि लिखणियुनि जो जेका फ़नी घाड़िट आहिनि, चाहे हिननि जी शाइरी हुजे या हिननि कॉलम लिखिया, कहाणियूं लिखियूं, ॿाराणो अदब लिखियो, या हिननि जेका बि फ़नी फ़िक्री हवाले सां हिननि जो जेको बि भरपूर हिसो रहियो आहे, उन में मां इहा ॻाल्हि महसूसु कई त हुननि जो हिकु दिली ऐं रूहानी तौर ते भरपूर हिसो रहियो आहे। ॿी ॻाल्हि इहा त चवंदा आहिनि त जंहिं घर में वालिद हूंदो आहे उन घर में 40 ताला हूंदा आहिनि। वालिद जहिड़े तरीक़े सां ॿारनि जे अहसास जी निगहबानी करे थो, शायदि ई को ॿियो शख़्स करे। चवंदा आहिनि, बल्कि इहो नफ़्सियात में मूं ॿुधो आहे, त माउ खाराईंदी, प्यारींदी, लाड खणंदी ऐं ग़लती कंदा त पीउ खां बचाईंदी ॿारनि खे। पर वालिद जो कमु इहो आहे त वालिद हिकमत अमली जोड़णु सेखारींदो, ॿाहिरी दुनिया जो शऊर ॾींदो, ॻाढापो करणु सेखारींदो ऐं अमली सोच अदा कंदो। त इहो वालिद जो घर में फ़ाल जेको किरदारु रहियो, उहो संदन पीढ़ियुनि मां महसूसु थिए थो। ऐं ज़ाहिर आहे त यासिर उन संदन ज़ात जो हिकु रिफ्लेक्शन आहे, हिकु अक्स आहे। असां पंहिंजे वालिदेन जा अक्स हूंदा आहियूं बिल्कुलु। ऐं उहा रोशनी, छो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि जी अहसास जी निगहबानी कयो था, ऐं बिल्कुलु ईअं जीअं ॿूटो हूंदो आहे त ॿूटे खे पाणी खपे, त ॿार खे यकीन जो ॿार बि ॿूटो आहे, ॿार खे यकीन जो पाणी खपे ऐं हुननि खे जेको आहे मोहबत जी उस खपे ऐं खेनि अहसास जी ज़रख़ेज़ ज़मीन खपे।
ऐं हुननि खे राब्ते जी हवा खपे। इहे शयूं जेकॾहिं न मिलनि त ॿार जो जेको ॿूटो आहे उहो बि कुमाइजी वञे थो। त यासिर जे सूरत में, संदन ॿारनि जे सूरत में असां संदन रोशनी खे महसूसु करे सघूं था। मां त बल्कि ईअं सोचींदी आहियां त जेकॾहिं असांखे हिकु फ़र्द खे तामीर करे था वञूं, जीअं उहो हिकिड़ो वणु आहे, वणु जॾहिं पाड़ो ज़मीन जे पाताल में फैलिजी वेंदियूं आहिनि ऐं उहो पुख़्तो थी वेंदो आहे त हू कॾहिं बि हुनखे को तूफ़ान या को सख़्तु मौसम हुनखे असर अंदाज़ न करे सघंदी आहे। वालिद जो इहो रोल हूंदो आहे त जॾहिं हुनजो औलाद ज़मीन ते बीहंदो आहे त हू उन वण वांगुरु पंहिंजे पाड़नि खे ज़मीन जे पाताल में परे परे ताईं विखरंदे महसूसु कंदा आहिनि ऐं फैलिजंदे महसूसु कंदा आहिनि। ऐं वण जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जेका मां इनखे लाॻापींदसि मक़सूद गुल जी शख़्सियत सां, त वण पाण उस जूं सख़्तियूं बर्दाश्त करे ॿियनि खे छांव ॾींदो आहे, ॿियनि खे सुठो अहसासु ॾींदो आहे, तहफ़ुज़ अता कंदो आहे। त वण जो इहो छांवरो जेको ख़ानदान जे लाइ बि रहियो, अदबी दुनिया में बि, ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे ॿारनि जे लाइ बि, जिन जी रोशनी संदसि रोशनी जी सूरत असां अॼु महसूसु कंदा रहूं था ऐं ख़ुशी थी थिए जॾहिं ॾिसूं था हिन ख़ानदान खे त राब्ते जो जेको हुस्न आहे हिन ख़ानदान में यकीनी तौर ते इहो वॾनि जो अता कयल आहे। अॼु सिंध जो ख़ानदान विकिरी चुको आहे, हिकु घर में 10 घर पैदा थी चुका आहिनि, पर जिन ख़ानदाननि पंहिंजा सिंध जा उहे उसूल मोहबत करणु, मान विरहाइणु ऐं महिमान नवाज़ी, ॿिए खे पाण ते अहमियत ॾियणु, त उहे ख़ानदान अॼु बि सघारा आहिनि। उन्हनि मां फ़न ऐं फ़िक्र जा सरचश्मा वही निकिरनि था, छो त तख़लीक़ जेका आहे सा ज़हन जो मस्बत रवैयो आहे ऐं इहो मस्बत रवैयो मक़सूद गुल खां वठी संदसि सॼी नसुलुनि में असांखे महसूसु थींदो रहे थो। मां मुबारकबाद ॾियां थी तव्हांजी अकेडमी खे त तव्हां असांखे माज़ीअ सां ॿीहर ॻंढियो, ऐं जॾहिं मां सोची रही हुयसि त मूंखे उहे पुराणा दौर यादि अची रहिया हुया जेके इंतिहाई ख़ूबसूरत हुया, पर उमेदु आहे त आईंदा बि असां पंहिंजे नसलुनि जे अहसास जी निगहबानी कंदा रहंदासीं। मां थोराइती आहियां मक़सूद गुल अकेडमी जी, तव्हां मूंखे हिते सॼो तव्हांजी या तव्हां जहिड़नि एडिटर्स जी ज़रूरत आहे। मां गुज़ारिश कंदुसि साईं नफ़ीस अहमद आशाद साहब जन खे त उहे अचनि ऐं मक़सूद साईं जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। पहले कलम जे नाते सां शाइरी सां न सॼो सुठो थोरो देरि सां, पर शुरू में शाइरी जे हवाले सां त इहो वरनि जे हवाले में हुननि जी महिरबानी रही, बहरहाल में कंट्रीब्यूशन जे हवाले सां जेका पंहिंजे पुरस्कार ख़ानदान जी रिवायत हुई, निहायती सिहतमंद तामीरी रिवायत हुई, काइसा वॾनि जी, काज़ी अब्दुल कायल साहिब जी, ऐं उन सिलसिले खे अॻिते वधाईंदे बहरहाल जे मथां मुंहिंजे मथां साईं मक़सूद साहिब जो दस्ती शफ़क़त पछाड़ी ताईं क़ाइमु रहियो। कंहिं दोस्त ते त शायदि तुने सां पंहिंजे गुफ़्तगू में मुख़्तियार घुमरे साहिब जो ज़िक्र कयो, पर को 40 साल त न हिकिड़े साल ऐं इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो वणंदड़ साथ, अदबी इल्मी साथ, दिलि खे वणंदड़, ऐं माशाअल्लाह उन्हनि जी शाइरी कंहिं तरह सां घटि कान हुई। उन सां अॻिते हली साईं खे आर्टिकल बि लिखी मोकिलिया, हाणे यादि न आहे, घणो ज़मानो गुज़री वियो आहे, पर हिकिड़ो आर्टिकल उहो त मूंखे बेहदि यादि आहे, मां शेयर करणु चाहींदुसि। उहो लाड़काणे जे इल्मी अदबी हवाले सां अदवारी साहब, जयसंगानी साहब, अमृत राय जयसंगानी साहब ऐं सरला देवी, साम जयसाणी साहब दखल साहब ऐं साम साईं सरला देवी, इन्हनि सभिनी जो असांखे बि दर्शन दीदार ज़ियारतूं हासिल हुयूं कंहिं ज़माने में। उन्हनि जे बारे में, शख़्सियत जे बारे में पोइ घणो ज़मानो गुज़री वियो, उहे जहान में न रहिया हुआ। सत मक़सूद साईं महिरबानी करे उन्हनि जो प्रोफाइल, उन्हनि जा अदबी इल्मी ख़िदमतूं, सर्विसिस, उन जे बारे में जेको मूंखे त यादि आहे, रेहान जे नाले सां वरनि जे वरे कंदा हुआ लाड़काणे मां। मूंखे एड्रेस बि यादि आहे, MZ हॉस्पिटल, अकबर आश्रम पब्लिकेशन, इदारे जो नालो हूंदो अकबर आश्रम पब्लिकेशन, MZ हॉस्पिटल जे मथां लाड़काणो। इहो 63-64 वारे ज़माने खां लॻी थो इहो अदबी हवाले सां। पर असल जेको मौज़ू आहे उनजे हवाले सां थोरो अर्ज़ु करणु चाहींदुसि त मोहतरम असांजा मक़सूद साईं बहितर जहान में आहिनि, पर पंहिंजे अदबियात ऐं पंहिंजे अदबी ख़िदमत जे हवाले सां ऐं पंहिंजे पुख़्ता कादल कलाम शेर शाइरीअ जे हवाले सां मौज़ू खणी केतिरा बि हुजनि, उन ज़माने में थोरो इहो मां ज़िक्र कयां त हमअसर जा जेके शाइर हुआ
सभई सुठो लिखंदा हुआ, सभई हर को पंहिंजी महिनत ते शाइर थींदो हो, पर मक़सूद साईं जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि त फ़नी पुख़्तगी जे हवाले सां किथे उड़वी बि त न, पर वार जी ॾही पती बि झोल न हूंदो। मक़सूद साईं जी उहो सदन जेका तरबियत हुई उर्दू जे हवाले सां या शाइरीअ जे हवाले सां पंहिंजे वाल शरीफ़ जी या ख़ुदाई उन्हनि खे पंहिंजी जेका दावत या वदियत थियल हुई उन जे हवाले सां त एॾो हिकिड़ो मन मोहींदड़ मौज़ू जे हवाले सां, फ़िक्री हवाले सां, पर फ़नी हवाले सां पुख़्तो जेको कलाम आहे उहो बहराम जो ऐं ॿाहिरि 30-40-35 साल या छा पर अञा पर्चा शायदि आहिनि, मूंखे हर कोई साल ॻणनि न खपनि, त उनजी इहा कंट्रीब्यूशन जेका रही इहो त बुनियादी आहे। पर उन खां अलावा अॻिते हली मूंखे महसूसु थियो त न सिर्फ़ु सिंधी सराइकी ऐं उर्दू में त माशाअल्लाह पोइ ज़माने में पाण शेख हयात जो जेको तर्जुमे जो कमु जेको कयो पंहिंजी जाइ ते ॾाढो मॉरलेस कमु आहे, पर मूंखे त ॾाढी ॾाढी ख़ुशी थी जॾहिं अॻ में इल्मु कोन हो त मक़सूद साईं जो माशाअल्लाह हाणे फारसी सां उन्हनि जी वरी महारत हुई। फारसी जो फारसीअ में सचल जी जीअं डॉक्टर बुखारी साहिब जी फरमायो, फारसीअ जी जेका मसनवी आहे सचल जी नालो में यादि न आहे, हाँ अच्छा उहो उर्दू में मंज़ूम तर्जुमो कयो। बहितरीन शाइर जी हैसियत में त मंज़ूम तर्जुमो कनि त हुनजे लाइ त वॾी ॻाल्हि कान हुई, पर फारसीअ जी ॼाण या दस्तरस या हुनजो जेका ॼाण हुई उन जो निहायती हिकिड़ो ख़ुशगवार ऐं वणंदड़ ॼण हिकिड़ो पहलू मुंहिंजे आदो आयो। हालांकि मां पाण फारसी जी जॾहिं ज़िक्र कया पर मां क़तल इहा का बरात कान्हे वज़ीर मेमण साहब त मां को फारसी वारो कोन आहियां, न असांजी फारसी त भले ईअं आहे हिकिड़ी 4 सैकड़ो या 5 सैकड़ो वर्किंग नॉलेज चइजे या कीअं। बहरहाल मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिते अहिड़ी शख़्सियत खे यादि करण जे लाइ पाण सभु अची गॾु थिया आहियूं जेका हर तरह सां यादि जे क़ाबिल आहे। सिंध जी रवायत आहे, सिंध जे इल्मु अदब सकाफ़त सहाफ़त तालीम समाज सुधार जेके बि मौज़ू आहिनि इन्हनि सभिनी मौज़ूअनि जी बका ऐं उनजी मौजूदगी होंद इन्हीअ ते लाज़िम आहे त जेके बि असांजा वॾड़ा थी गुज़रिया आहिनि बावकार जिन ख़िदमत गुज़ार उन्हनि खे असां यादि कयूं था त इहा रिवायत जेका आहे उहा क़ाइमु रहे। आख़िर में मां पंहिंजी कमी कोताही जी माफ़ी वठां थो इंसान ख़ता जो घर सां इक़रार इहो कीअं थींदो ऐं यार सां इनकार इहो कीअं थींदो, उस्ताद बुखारी खे खणी दफ़न करियो धरतीअ खां मगर धार इहो कीअं थींदो। असां बेहद थोराईंदा आहियूं तव्हांजा जो असांजे हिन नंढड़ी कांड ते तव्हां कही आया आहियो, तव्हां सभिनी जे भरपूर ज़ोरदार ताड़ियुनि में अयाज़ लतीफ़ अली जो सां हे महीनो असां लाइ एॾो भारी आहे, तव्हां सम्झो वफ़ातुनि जे हवाले सां पियो चवां ऐं कमकार जे हवाले सां पियो चवां त मथां अचिणो आहे रमज़ान में सियासी सरगर्मियूं घणियूं कोन थी सघंदियूं आहिनि। माण्हू रोज़नि में हूंदा आहिनि, सहरी ऐं इफ़्तार में हूंदा आहिनि, त ई सोचींदो सियासी सरगर्मियूं नथियूं थियनि रमज़ान खां पोइ कजो। नॉर्मल हालतुनि में ईअं ई हुजे हा त जेकॾहिं रमज़ान आहे त रेस्ट करे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजे मसरूफ़ियतुनि में छॾे पोइ वरी महीने ॿिनि खां पोइ सरगर्मियूं, पर हींअर पिया ठहनि कैनाल, उन में हिकिड़े ॾींहं जी एतिरी अहमियत आहे, उहो जेको टेम्पो जोड़णो आहे ऐं सिंध जे मुखालफ़नि जे मथे ते जूअ बि नथी सुरे, सिंध जे हज़ारे लखे माण्हुनि जे एहतजाजनि जी। हिकिड़ी पार्टी कंदकोट खां निकिरे पई, ॿी नगर पार्कर खां निकिरे पई, 3000 माण्हू दादू खां अचनि पिया, ॿिया 500 माण्हू जामशोरे खां निकिता आहिनि, के 5000 माण्हू अचनि पिया नौशहरे खां, के बदीन खां, के मीरपुर ख़ास खां। हर पार्टी मैदान में आहे, रुॻो असीं न, हर पार्टी, हर आबादगार तंज़ीम, अदीब, शाइर, कलमकार, एहतजाज, सरकार ते को फ़र्क़ु कोन थो पए। ऐं हू चवंदा असीं कैनाल ठाहींदासीं छाकाणि त सिंध जा हुकुमरान असां सां गॾु आहिनि। तंहिंजे करे हीउ जेको महीनो आहे इन में आऊं कराची बि आहियां, रैलियुनि में, सचल आर्ट्स काउंसिल बि आहियां, हदीद जे रोशन तारा स्कूल में बि आहियां, मीरपुर ख़ास जी रैली में बि आहियां, हींअर तव्हां वटि वेठो आहियां
सुबुह जो दादू ऐं मेड़ वञा पियो, 2 ॾींहंनि खां पोइ वाही पांधीअ में रैलीअ में आहियां, 3 ॾींहंनि खां पोइ कंदकोट में रैली में आहियां, 23 तारीख़ 19 तारीख़ वाही पांधी आहियां, सुभाणे दादू ऐं मेड़ हूंदुसि, 25 तारीख़ नवाबशाह हूंदुसि, 27 मातली, 28 ठट्रो, हल हला। उन में न सरकारी गाॾी आहे जो माण्हू वञी वेही सीट खे टे करे सुम्ही रहे, गाॾी को ॿियो हलाईंदो हुजे, पेट्रोल ॿियनि जा हुजनि, गार्ड ॿियनि जा हुजनि, सरकार जा माल, हिते गाॾी बि पाण खणणी आहे, पंचर थिए त टायर बि पाण मटाइणो आहे, वरी मोटरसाइकिल ते जेकॾहिं 2 टायर पंचर थियनि त कंहिंखे मोकिले, उहो परियां गाॾीअ में वेही इंतज़ारु करिणो त टायर ठही अचे, गाॾियूं नयूं बि कोन्हनि, मानी बि पाण खाइणी आहे, कॾहिं मानी रधे खणी वञणी आहे, उहा सभिनी में विराए खाइणी आहे, कॾहिं मानी रस्ते सां दाल भाॼी वठी खाइणी आहे, राति जो पटींदड़ मच्छरनि जे विच में सुम्हणो आहे, ऐं पोइ सॼी राति को मच्छर जेको मच्छरदानी आहे रली में सवड़ में घिड़ी अचे, हुन सां जंग, हुनजी जुस्तजू हुन मच्छर खे ॻोल्हण वॾो आर्ट आहे, इहो किथे आहे जेको चक हणे पियो अंदरि घिड़ी आयो आहे, लभंदो बि कोन हींअर। इहे सभु कम हलनि पिया। हुन में वरी यासिर काज़ी साहिब जी मथां यादगिरी हर वक़्तु ऐं मुतालो कोन करे सघियुसि, किताब कोन पढ़ी सघियो आहियां, रिसर्च कोन करे सघियो आहियां। कल्ह असांजो प्यारो डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल हलियो वियो, 2 ॾींहं अॻु में असांजो प्यारो परवेज़ पीरज़ादो डॉक्टर हलियो वियो, उन खां 2 ॾींहं अॻु में प्रोफेसर ख़ुर्शीद शेख उर्फ़ जलील शेख असांजो प्यारो दोस्त उहो हलियो वियो, अॼु सुबुह जो आकाश अंसारी हलियो वियो। त माण्हू सिंधीअ में लफ़्ज़ ॾाढा सुठा हूंदा आहिनि, ॿिचितो थी पियो वञणु, ध्यानु डाइवर्ट थी वञणु, फोकस हिकिड़ी शइ तां ॿिए ते टी ते सोचने पियो त दादू केॾी महिल निकिरणो आहे, वरी आकाश, वरी ज़ुल्फ़कार सियाल, वरी रैली, वरी इफ़्तिताह पियो ॾिसां त पाकिस्तान जे ताक़तवर इदारनि जा माण्हू कल्ह पंजाब जे हुकुमरान सां गॾिजी उन जाइ ते इफ़्तिताह पिया कनि जिन ते सिंधियुनि खे एतिराज़ आहे, उते लठ खणी बीठा आहिनि, ॾेखारनि पिया त ज़बरदस्त कामयाबी हासिल कयूं, केरल कोटियूं पिया। उन में अञा वधीक बेचैनी जी थिए त हिन जदोजहद खे अञा तेज़ कजे। ऐं शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे लाइ लफ़्ज़ असांजे प्यारे डॉक्टर महमूद मुग़ल साहब मुंहिंजे लाइ चया, ऐं जेको ॿुधाईं त ज़र यूनिवर्सिटी में मूंखे ख़राजी तहसीन पेश कयईं ज़र यूनिवर्सिटी जे गुफ़्तगू ते, या प्यारे यासिर जेको मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो मुसलसिल, या आदि तहमीना मुफ़्ती जेको मूंखे हींअर चयो त तव्हां ते कमु आहे सुजाॻी पखेड़ण जो, माना मूं चयोमांसि अदी तव्हां जहिड़ा स्कॉलर माण्हू ऐं सोचींदड़ माण्हू, कलमकार माण्हू जेकॾहिं असांखे इहो कमु ॾियनि था त इहो कमु असां लाइ एज़ाज़ आहे, जो तव्हीं सम्झो। ऐं पोइ नफ़ीस नाशाद साहब जेके लफ़्ज़ चया, मूंखे नफ़ीस नाशाद साहब जो नालो ॿियो वणंदो आहे, पर हाणे नफ़ीस नाशाद चवण ते मजबूर आहियां। सही, यासिर चयो त उहो ई चओ, न चवां ठहियो, हथ खयमि, ऐं यासिर चए त उहो चओ, उहो नालो प्यारो नालो आहे, पर ठीकु आहे, न ॿियनि खे ख़बर कान्हे। अच्छा ख़ैर, त इन सूरत हाल में मूं जॾहिं मक़सूद गुल साहब जे बारे में पढ़ियो पिए, थोरो थोरो मुख़्तसिर विच विच में, अॼु सुबुह जो, कल्ह न जोड़ी न खफ़न में हुआसीं, त मूं हींअर ॿाहिरि ॻाल्हायो मूंसां हींअर KTN ऐं महिरान TV, मूंखे चयो अॼोके प्रोग्राम जे बारे में छा चवंदो। मूं चयोमांनि त हिकिड़ो माण्हू आम लोअर मिडिल क्लास जो ग़रीब माण्हू MA करे सिंधीअ में इकनॉमिक्स में, हिन ज़माने वारी MA न, मिड़ई फॉर्म भरे MA ॾियणो हो न, उन ज़माने में हींअर त बोर्ड में मैट्रिक इंटर जूं मार्क्स विकामनि थियूं, A+ विकामनि था, A ग्रेड विकामनि थिया। उन ज़माने में MA बि करे
पोइ नौकिरी बि करे के शुगर मिल में कम बम करे, उते नौकिरी करे, बच्चा बि पाले, घर बि हलाए, पोइ वरी कलमकार हुजे, शाइर हुजे, मुतरजम हुजे, ट्रांसलेटर, कालम नवीस हुजे, अदबी संगत रते देर जो रूह रवां हुजे, एक्टिविस्ट हुजे, सचल ते तहक़ीक़ कंदड़ हुजे, ॿारनि जूं तहरीरूं लिखंदड़ हुजे, जर्नलिस्ट हुजे। पोइ ॾिठमि त हिन जनरेशन में त अहिड़ा माण्हू आहिनि ई कोन। हिन जनरेशन में फोकस्ड माण्हू त आहिनि, को CSS खे लॻो पियो आहे, को स्पोर्ट्स खे लॻो पियो आहे, को MD खे लॻो पियो आहे, को मज़ूरी खे लॻो पियो, त ठीकु आहे। पर घण तरफ़ा कमु कंदड़ माण्हू, मल्टी टास्किंग, ही कमु बि, हू कमु बि, ही कमु बि, उन दौर जा माण्हू ॾिसो, मसलन रसूल बख्शपली जो, इहो हुन खां बि अॻूणो दौर आहे। कालम नवीस, सहाफ़ी, अदीब, सियासी कारकुन, वकील, तर्जुमे निगार, हारी अगवान, नकाद, शेख अयास, शायर, नसर निगार, क्रिमिनल साइड जो बेहतरीन वकील, सियासी सुजागी फैलाईंदड़, तमामु घणो पढ़ियो लिखियो माण्हू, अमर जलील ब्रॉडकास्टर, अदीब, जर्नलिस्ट, क्रिकेटर, तनवीर अब्बासी डॉक्टर, शायर, सफरनामा निगार, रशीद भट्टी अदीब, शायर। तॾहिं चवंदो शाइर कीअं, संदसि नज़्म आहे, सिंधड़ी रही असीं न रहियासीं त छा थियो। माण्हू ॾिसो, नसीम खरल तमामु वॾो ज़मींदार, बहितरीन राइटर, जमाल अबड़ो, मुंशी इब्राहिम मुंशी, मुंशी बि शाइर बि, ढक नाके ते मुंशीगिरी, मुलाज़मतूं, सर्वेज सजावली, उस्ताद, मुलाज़मतूं, टाउन ऑफिसर। ऐं अॼुकल्ह जी यंग जनरेशन हिकिड़ो कमु करे थी, सहकी सहकी फां थी, चई वञ बड़ा कमु करे करे थकिजी पिया आहियूं, तॾहिं बि मञनि कोन था। टियों चोथों ॾींहुं इलाही सारा मुंहिंजा दोस्त, कंहिं दोस्त मानी कयो त वेठा हुआसीं, मानी वानी खाधीसीं, हालांकि कयो त मूं ग़लति, मानी खाइण खां पोइ जेको कम सां लॻायो मान, पर मुंहिंजो जे ख़बरूं कंदा आहियो। हिकिड़े खां पुछियमि, तंहिं चयो रोज़ वॉक ते वेंदो आहियां कासिम चौक ते, ॿियो चवंदो आहियां 5 किलोमीटर हलंदो आहियां, तंहिं चयो त हीअं हैदराबाद क्लब वेंदो आहियां। मुंहिंजो भला इहे सभु कमु कंदा आहियो त अचो त डिप्स हण, हीअं हथ ॿई रखी, पोइ चेल ज़मीन सां हणी मथे कबी आहे। चई कोन थींदो, मुंहिंजो हण भला 5 दफ़ा हणो। उहे मूंखे 8-10 साल नंढा हुआ, हिकिड़ो टिन में फेको करे किरी पियो, ॿिए चयो त मूंखे दिलि जो दौरो पइजी वेंदो, टे चयो त मूं कॾहिं कयो कोन्हे। पोइ मूं चयोमांसि भला हू डंड बैठक खणबी आहे, हीअं करे हथ उथारे बीहारिबो आहे। उहो हिकिड़ो 6 में वियो हलियो, ॿियो हेठि आयो ई कोन थिए, त मथां खां हीअं पिया कई हथ सां, पट ते वेठो कोन थिए। ख़बरूं हुननि जूं वॾियूं हुयूं, फिज़िकल फिटनेस जूं। अॼुकल्ह जे कलमकारनि जूं वॾियूं ख़बरूं आहिनि, वेठा सरकार सां आहिनि, सरकार जे ख़िलाफ़ पुछनि कोन था। उहे बि ईअं आहिनि, जे चइजनि डिप्स हणो या चइजनि त बाबा उथ वेह कर, त चवनि न तबियत ख़राबु आहे। जेकॾहिं चवनि क़ौम ख़ातिर कमु कयो त चवंदा तबियत ख़राबु आहे। बाक़ी जेकॾहिं चइबो त प्रोजेक्ट खणो, पैसा वठो, त पहिरें सिफ़ में आहिनि, मैदान में बीठा आहिनि। तंहिंजे करे सॼी जेका जनरेशन आहे, हीअ जेका मक़सूद गुल वारी जनरेशन आहे या उनखां अॻूणी, उहा मल्टी टास्किंग करण वारी जनरेशन आहे, घणा कम एट ए टाइम। सॼी दुनिया ते शरई निज़ाम नाफ़िज़ करण जी ख़्वाहिश में बि पाकिस्तानी सभ खां पहिरें नंबर ते आहिनि, पोर्न फिल्मूं ॻोल्हण में पहिरें नंबर ते आहिनि, ऐं सॼी पोर्न फिल्मूं माना उघाड़ी फिल्मूं, उन जी जुस्तजू में पहिरें नंबर ते आहिनि,
करप्शन में पहिरें नंबर ते आहिनि, वाजिबुल क़त्ल करार ॾेई मारण में पहिरें नंबर ते आहिनि, ऐं सॼी दुनिया में दीन जो बोल बाला थिए उन ख़्वाहिश रखण में पहिरें नंबर ते आहिनि। छा त भरिसां मख़लूक पाण वटि आहे 25 करोड़, जेका रत वाइण में, उगाड़ियूं फिल्मूं ॾिसण में, करप्शन करण में, घर वेठे पघार खणण में, ठगी करण में, चीट करण में, ज़मीनूं वसीला सभु विकिणण में इक़्तिदार ख़ातिर उन में बि पहिरें नंबर ते आहे, ऐं सॼी दुनिया में पंहिंजो बोल बाला करण ऐं शरई निज़ाम नाफ़िज़ करण जी ख़्वाहिश में पहिरें नंबर ते आहे। हीअ सॼी दुनिया जूं मतियूं मुंझी वियूं आहिनि ऐं मख़लूक कहिड़ी आहे जेका होॾां बि पहिरें नंबर ते आहे, हेॾां बि पहिरें नंबर ते आहे। तंहिंजे करे मुश्किल कमु आहे। मूंखे सवेल चयो, कंहिं चयो, शायदि जासिर चयो त तव्हीं शाइरी ॿाइरी पाण कोन था कयो। ऐं सची ॿुधायां, मूं पाण ते इहा ज़िमेदारी खई आहे। हिकिड़ी पाण मुरादो ड्यूटी माण्हू पाण उर्दू में चइबो आहे ख़ुदा ई फ़ौजदार, पाण खे सम्झण त मूं पाण ते इहो ॿार खणी छॾियो आहे। जीअं पंहिंजे घर में पोड़ल ॿार खयो आहे, वेठा हूंदा आहिनि, जेको ॿार निकिरे छोरा फज़ीलत कर, सवेल घर अचंदे छोरी मथे ते रहो कर, वण हेठां न वेहनि जी जिनड़ियूं आहिनि, ग़ैबात अची वेंदी वग़ैरह वग़ैरह। खिल न घणो खिलंदी त पोइ वॾी उमिरि में घणो रोअणो पवंदई, ॾंद न कढ, इहे जेके पोड़ियूं हूंदियूं आहिनि। तीअं मूं पाण ते इहा ज़िमेदारी खई आहे त हिकिड़ो सियासी तहरुक पैदा कबो, सिंध जे ॻोठ ॻोठ में वञिबो। ॿियो यूनिवर्सिटीज़, यूथ, यंग जनरेशन, उन में जेका तोहम परस्ती आहे, अक़ीदे परस्ती आहे, इल्म सां ऐं साइंस सां नफ़रत आहे, ऐं रुॻो पंहिंजो पाण खे सही सम्झण आहे, ऐं सिंध जे इल्म, अकुल, अदब, ॿोली, कल्चर ऐं सकाफ़त खां परे रहण आहे। तंहिंजे करे अयाज़ लतीफ़ पलीजा तोखे, अयाज़ लतीफ़ पलीजो इहो ड्यूटी थो ॾे। अयाज़ लतीफ़ पलीजा तोखे ख़ुदि अयाज़ लतीफ़ पलीजो इहा ड्यूटी थो ॾे त तूं धिका खा, सिंध जे ॻोठ ॻोठ में जॾहिं वञी, गंबट वञी, नगर पार कर, कंदकोर, शिकारपुर, लाड़काणो पियो हल। ऐं लाहौर में जेकॾहिं सिंध जा शागिर्द हुजनि, GCU में, लाहौर यूनिवर्सिटी में, ज़ेबुल में, कराची ऐं उर्दू यूनिवर्सिटी ऐं फेडरल यूनिवर्सिटी ऐं कराची यूनिवर्सिटी, जॾहिं जॾहिं वञा पियो, उते वञे ज़रा यूनिवर्सिटियूं, उते वञी उहे ॻाल्हियूं कर जेके माण्हुनि खे कुझु सम्झ में ईंदियूं, जेके कुझु सम्झ में न ईंदियूं, भले सम्झ में न अचनि। सिंध खे जेकॾहिं ट्रांसफॉर्म करणो आहे, तब्दील करणो आहे, पैराडाइम शिफ्ट आणणी आहे, सिंध जे ॿारनि ऐं नौजवाननि खे हिन ईंदड़ दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदड़ मख़लूक बनाइणो आहे, त उन लाइ जेके बि ज़रूरी शयूं हुजनि उहे तूं माण्हुनि ताईं पहुचाए। ऐं उन मां अयाज़ लतीफ़ पलीजा तोखे बि इलाही शयूं ख़ुदि नथियूं अचनि। मूंखे हर वक़्तु इहो अहसासु आहे त केतिरियूं शयुनि जी हज़ारे शयूं, लखे शयूं आहिनि जंहिंजी मूंखे ख़बर कान्हे। कॉस्मोस कीअं पई हले, हीअ अली मुर्तज़ा दारे जो आहे, इहो किताबु कढंदो, साइंस मैगज़ीन, शायदि साइंस हुई न, उहा नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं। साइंस जी इलाही शयुनि जी मूंखे ख़बर कान्हे। एस्ट्रोनॉमी छा आहे, जियो फिज़िक्स जूं केतिरियूं ॻाल्हियूं, अप्लाइड फिज़िक्स जूं कुझु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, कुझु जी न आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस कीअं थी कमु करे, हुनजी इब्तिदाई शयुनि जी ख़बर आहे, ॿियूं सिखणियूं आहिनि। रोबोटिक्स सिखणी आहे, IT जूं जेके नयूं फील्ड्स आहिनि से सिखणियूं आहिनि। ही जेका ऑप्टिकल फाइबर आहे, इहा कमु कीअं थी करे, इहो सम्झणो आहे। ड्रोन जी टेक्नोलॉजी छा आहे, इहो सिखणो आहे। गज़ा में कहिड़ी साज़िश पई थिए, ओचितो पई थिए, या हीउ सॼो प्री प्लैंड हो, हमिलो ओचितो हो, या इहो इन मक़सद सां करायो वियो गज़ा ते ऐं इज़राइल ते, त जवाब में हू हीअं हमिलो कंदा ऐं गज़ा खपाए ॾिबी पोइ वरी हिन सॼी मख़लूक खे। इहा सॼी प्री प्लैंड हुई या छा हुई, छा पियो थिए? सीपेक जो उन में सिंध जो शेयर किथे आहे? सिंध खे कुझु मिलंदो या सिंध जी गैस बि वेंदी, पेट्रोल बि वेंदो, तेल बि वेंदो, वसीला बि वेंदा, जज़ीरा बि वेंदा, पहाड़ बि वेंदा, ऐं सिंधनि खे पंहिंजे शहरनि ऐं पंहिंजे वसीलनि तां कढी उछलाए ॾींदा जबलनि ते। इन जो बचाव कीअं कजे, इहे सभु शयूं पहिरीं मूंखे सिखणियूं आहिनि। पोइ जीअं जीअं आउं सिखंदो वञा तीअं सॼे सिंध खे सेखारणियूं न आहिनि, छाकाणि सेखारणु मुंहिंजे वस में न आहे, सेखारण जी कोशिशि करणी आहे। ऐं उहा कोशिशि आउं जारी रखंदुसि। उन में हिन क़िस्म जा माण्हू, मक़सूद गुल साहब जहिड़ा माण्हू जेके घण तरफ़ा माण्हू हुआ, उन्हनि खां कुझु सिखबो। ॿिया सिंध जा हज़ार आहिनि, लखें जेके साबित कदम
यूनिक ऐं मिसाली पुट ऐं धीअरूं आहिनि उन्हनि खां सिखबो, जेके हलिया विया आहिनि उन्हनि खां सिखबो, जेके हिन दौर में कंटेम्पररीज़ आहिनि उन्हनि खां सिखबो। हिकिड़ो वॾो सफ़र आहे, उन सफ़र में फौरी नतीजो न बि निकिरे। तव्हां फौरी नतीजे जे पोयां हूंदव। तव्हां में केतिरा चवंदा आहिनि अदा हिनखे हेतिरा साल थी विया आहिनि, 15 साल थी विया आहिनि, अञा वेठा आहिनि। वरी जॾहिं ताईं फॉल ऑफ द रोमन एम्पायर पढ़ो था, गिबन्स खे पढ़ो था, त चाणक्य खे पढ़ो था, तव्हीं रोमन एम्पायर खां वठी भारत जे अशोका दी ग्रेट ताईं ऐं अशोका ग्रेट खां वठी तव्हीं ॾाहिर ऐं चच इन दौर ते पहुचो था ऐं होॾां तव्हीं एबोरिजिनल ऐं मावरीज़ खे ऐं रेड इंडियंस खे पढ़ो था ऐं इजिप्शियन सिविलाइज़ेशन ऐं मेसोपोटेमियन ऐं सुमेरियन पढ़ंदव त पोइ 15, 20, 50 साल का शइ ई कान्हे। क़ौमूं जेकॾहिं 200 साल धिका खाई गहलजी तबाह ऐं बर्बाद थी पोइ बि गोॾा खोड़े बीठियूं रहनि ऐं पोइ वरी घाट ऊचो करे उथी बीह रहनि। मासो मिले माल त पूॼारा पुर थिए। तकलीफ़ आहे, डिघो सफ़र आहे। उन दौर खां पोइ बि जेकॾहिं पाण घाट ऊचो करे बीह रहूं 50, 100 साल 200 साल तकलीफ़ सही, तॾहिं बि वॾी अचीवमेंट आहे। छाकाणि केतिरियूं क़ौमूं त गुम थी वयूं, मेसारजी वयूं। शल असीं न मेसारजूं, शल असां में उहे कणा हुजनि, असां में तव्हां सभिनी में, जो पाण पाई करे फुड़ो करे हिन सिंध खे वरी पंहिंजे पेरनि ते बीहारे सघूं। जी सर मोहब्बत मझा मां गुज़ारिश कंदुसि सदर महफ़िल मोहतरमा प्रोफेसर डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिब जन खे त उहो अचनि ऐं सदाती ख़िताब सां असांखे राज़। हा, इंसान शाइर दुनिया छॾे विया, आकाश अंसारी ऐं ज़ुल्फ़कार सियाल ऐं हुन खां अलावा ॿिया प्रोफेसर पीरज़ादो। छा चइजे, ज़िंदगी किथे को भरोसो न आहे, को एतबार न आहे, पर ईअं छॾे वञणु असांखे ॾाढो ॾुखाए थो करे थो। सो दुआ आहे त संदन दर्जात बुलंद थियनि ऐं उनजे जेको पंहिंजो विरसो छॾे विया आहिनि असां उन मां सबक़ु सिखूं, उन मां पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ अॻिते वधण जे लाइ सोचूं, सिखूं। ऐं हीअ सदारत वारी जेका ॻाल्हि आहे उहा यासिर मूंखे ओचितो ई चयो ऐं मूंखे पाण शर्मिंदगी थी थिए त अया साहिब जी मौजूदगीअ में, शबनम गुल जी मौजूदगीअ में ईअं जेको आहे सो थियण त ईअं घुरिजे हा त अया नतीक भली जो साफ़ सदारत कंदा। बहरहाल जेके ॻाल्हियूं थियूं अॼो हिन में वेहक में इन गरजाणीअ में 10 मक़सूद गुल जी 10 वरसीअ जे हवाले सां तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं ऐं जेको आहे सो ख़ासि तरह सां तरबियत जे हवाले सां जेको परीजे साहब ऐं शबनम गुल जेके ॻाल्हियूं कयूं, इन मां इहो ई ज़ाहिर थो थिए त उहे माण्हू वधीक पावरफुल थींदा आहिनि समाज में ऐं कुझु न कुझु असरु छॾींदा आहिनि, कुझु ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि जिन मां उनजे माउ पीउ जी ऐं उनजे ख़ानदान जी तरबियत जो जेको हवालो आहे उहो साम्हूं उभरी थो अचे। त मक़सूद गुल जी जेका बि काविश आहे, जेको हुन कुझु कमु कयो आहे, उहो उनजी तरबियत, उनजे माउ पीउ जो ज़रूरु उन में जेको आहे सो वॾो हिसो आहे। ऐं जीअं त इहा बि ॻाल्हि थी त मक़सूद गुल साहिब मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कयो, मुख़्तलिफ़ मैदान में कमु कयो ऐं मां सम्झां थी त संदसि जेके वॾा कम हुया उहो स्कूल क़ाइमु करणो हुयो रते गेरे जे हवाले सां, ॿियो ॿारनि जे हवाले सां जेको हुन अदब तख़लीक़ कयो, इहे तमामु वॾा कम आहिनि। टियों हुनजी मज़ाहिमती जेका शाइरी आहे उहा अहमियत रखे थी। उनखां अलावा जेको आहे सो जीअं कुझु शेर पढ़िया मक़सूद गुल, उन मां उनजे रोमांस, उनजे एहसासाती शाइरीअ जी जेका आहे सा उहा जेको उभार जेको आहे उहो नज़र थो अचे। जामशोरे जे हवाले सां या ॿियनि शाइरी जा जेके हवाला अचनि था हुनजी शाइरीअ में, उन मां ख़बर इहा ई थी पए त उहो हिकिड़ो हसास ऐं सेंसिटिव शाइर हूअं ई हसास थींदा आहिनि, पर उनजी शाइरीअ में उनजो भरपूर इज़हार जेको हूंदो आहे उहो सुहिणनि तशबीहुनि ऐं इस्तलाहनि ऐं पंहिंजे अंदर जी जेका दुनिया आहे, अंदर जी जेका महसूसात आहे, जेको शाइर महसूसु करे थो, उहा असांखे जॾहिं पाण ॾे मुतवजा करे थी त हुन में मक़सूद गुल जो नालो
तमामु अहम आहे। ॿी ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सचल जी मसनवियुनि जो जेको हुन तर्जुमो कयो आहे फारसीअ मां, उहो निहायती अहमियत वारो आहे, जंहिंमें डॉक्टर नबी बख्श बलोच हुननि जी तारीफ़ कई आहे। मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदीलो ऐं मक़सूद गुल जी जेका तारीफ़ कई आहे लिखत में, उहा असांजे लाइ हिकिड़ो हवालो आहे, रेफरेंस आहे, ऐं जेको आहे सो उन्हनि शयुनि खे जेको आहे असांखे घुरिजे त मुंहिंजी हिकिड़ी इहा राय आहे त जीअं त उहो उर्दूअ में आहे त उर्दू जे सिलेबस में हुनजो कुझु हिसो शामिलु कजे, त जेका असांजी जेका उर्दू पढ़ण वारा जेके असांजा साथी आहिनि, ॿार पढ़नि था, उन्हनि खे ख़बर पए सिंध जे शाइरी जे हवाले सां, सिंध जे शाइरनि जे हवाले सां। त शबनम गुल जेका ॻाल्हि कई उहा बि तमामु अहम ॻाल्हि हुई, त उहो ई दिमाग़ जो वॾो हिकिड़ो हिसो आहे, ऐं हुन में जेको आहे सो तरबियत जे हवाले सां जेका आहे सा उहा ॻाल्हि साम्हूं अचे थी। अच्छा, तालीम जे हवाले सां जेको हुनजो स्कूल क़ाइमु करणु, पंहिंजे इलाइक़े में शऊर जी रोशन करणु, इहो वॾो हिकिड़ो मां सम्झां थी त इहो वॾो कमु हुयो जेको हुननि कयो। ऐं असांखे जेके पहुच वारा माण्हू आहिनि उहे कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजनि ॻोठनि में इहे अहिड़े क़िस्म जा कम करे सघूं था त जीअं तालीम आम थिए ऐं उन्हनि जो जेका हिकिड़ो जेको कमु आहे उनखे असां वधाए सघूं। ॿी अहम ॻाल्हि आहे त मज़ाहिमती दौर जेको 1977 में शुरू थियो, जेका मार्शल लॉ वारो दौर हुयो, ऐं हिन में जेके ॻाल्हियूं थियूं, जेके ज़ुल्म थिया, ऐं उन जे हवाले सां जेका मज़ाहिमती शाइरी आहे उहा बि असांखे पढ़णु घुरिजे, उन मां असांखे सिखणु घुरिजे। अॼोके इन वहिक में जिन ॻाल्हायो तमामु सुठो ॻाल्हायो, उर्दू वारे जेके प्रोफेसर साहिब हुया उन्हनि में ॾाढी सुठी ॻाल्हि कई, ऐं प्रोफेसर अताउल्ला साहिबु ॾाढो सुठो उर्दू जे हवाले सां हुनजी शाइरी जो थोरो जेको जाइज़ो पेश कयो, तमामु मूंखे सुठो लॻो। ऐं हुन में हिकिड़ी नवाण हुई, महमूद बुखारी जेका ॻाल्हि कई त सचल जी जेका तस्वीर आहे या आर्ट जे हवाले सां जेको शाइरनि जूं असां तस्वीरूं ठाहियूं था, उन जे हवाले सां कल्चर जी जेका स्टडी आहे उहा असांखे करणु घुरिजे। या हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी, नई ॻाल्हि हुई जेका असांखे मालूम थी त इहे तस्वीरूं कीअं ठहणु घुरिजनि, ऐं हुन में जेको मक़सूद गुल जो नंढो हिकिड़ो मकालो आहे उहो जेको आहे सो हिकिड़ो हवालो आहे, हिकिड़ो रेफरेंस आहे, हिन हवाले सां मां सम्झां थी। नंढड़ो अधे नंढड़े जेको तस्वीर ठाही उहा बि हिकिड़ो सॼे हिन ख़ानदान जो जेको हिकिड़ो विरसो आहे, ऐं हुनखे जेको अॻिते वधाइण जो कमु आहे उहो ॾाढो हिकिड़ो एप्रिशिएट करे सघिजे थो। असांखे बि इहे अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं करणु घुरिजनि त जीअं असां माशरे में मस्बत तब्दीली आणे सघूं, इल्म ऐं शऊर जी जेका रोशनी आहे उहा हासिल करे सघूं। ऐं जेको आहे सो मां सम्झां थी अॼु की जेका इहा असांजी वहक थी उन में असांखे मक़सूद गुल जे बारे में इलाही शयूं जेके आहिनि से मालूम थियूं, ऐं मां चाहियां थी त इहो अहिड़े क़िस्म जा डिस्कशन्स बि थियणु घुरिजनि जंहिंमें अहिड़नि शख़्सियतुनि जी ज़िंदगी कीअं गुज़री आहे, हुननि छो अहिड़ा क़दम खयां, छो स्कूल खोलियईं, हुनखे कहिड़ी ज़रूरत हुई। इहे अहिड़ा सुवाल आहिनि जेके कंहिं बि शख़्सियत जे बारे में, उनजे कम जे बारे में रोशनी विझनि था। त अहिड़ा मज़ाकरा, अहिड़ा सेमिनार्स ऐं थियणु घुरिजनि। ऐं मां चवां थी त जेको आहे सो हिकिड़ो सेमिनार बि करायो, तहक़ीक़ी सेमिनार थियणु घुरिजे मक़सूद गुल जी हयाती ऐं हुनजे कमनि ते। हे जेके 4 वॾा जेके हुन कम कया जेके मां शेयर कया तव्हां सां, हुनजे हवाले सां जेको आहे सो कमु थियणु घुरिजे। सो मक़सूद तव्हांखे घणियूं घणियूं जेको आहे सो मुबारकूं हुजनि, सॼी फैमिली खे हुजनि, ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे लाइक़ु सम्झो हिन ॻाल्हि जे। ऐं जेको आहे सो सभिनी खे मुबारकूं हुजनि हिननि हिते कुझु पढ़ियो। ऐं अयाज़ लतीफ़ अली जे साहब जी त मूंखे त अजीब थो लॻे त हुननि जे हूंदे मां थी हिते ॻाल्हाइण मुंहिंजे गुस्से आहे। पोइ संदन जेका तकरीर आहे उहा बि हिकिड़ी रिमार्केबल ऐं अलामती हिकिड़ी जेका आहे सा अलामती बि न चइजे, खुली हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी खुलियल ॻाल्हि आहे जिते असां सभिनी खे गौर फ़िक्र करणु घुरिजे। ऐं पंहिंजे जज़्बनि में ठीकु आहे जेको माण्हू भला लिखी त सघे थो न, लिखण सां ई बि पंहिंजो आवाज़ु जेको आहे उथारे सघिजे थो, ऐं असांखे हुन में शेयर करणु घुरिजे। पंहिंजा ख़्याल जेके आहिनि उहे
वंडण घुरिजनि। तव्हां सभिनी जी महिरबानी, थैंक यू सो मच। मां सभिनी दोस्तनि जो थोराए थो आहियां, सभिनी जा थोरा मञींदे अॼोके हिन मक़सूद गुल साहिब जी 10वीं वरसीअ जे तक़रीब जे इख़्तिताम जो ऐलान करियूं था। तव्हां सभिनी जी आमद जी वॾी महिरबानी। हिन फ़न फ़िक्र जे हवाले सां गुफ़्तगू वरी जारी रहंदी, वरी कंहिं मेड़ा कंहिं मिलंदासूं। थैंक यू सो मच तव्हां सभिनी जा।